ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान तरफ़ां पाकिस्तान जो पहिरियों तारीख़ी दौरो इस्लामाबाद आमन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि तरफ़ां रेड कार्पेट आजियां 21 तोपनि जी सलामी। ईरानी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि में ॿतरफ़ियूं ॻाल्हियूं बि थींदियूं। लाहौर जे दौरे दौरान अलामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां बि मुलाक़ात। पाक ईरान लाॻापन ऐं खिते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ईरानी सदर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं ईरान विच में मज़बूत दोस्ती वारा लाॻापा आहिनि। पाकिस्तान सां ज़मीनी हवाई ऐं समुंडी रस्ते वापार मज़बूत करण जी ख़्वाहिश आहे। ॿिन्ही मुल्कनि में वापार $10 अरब ताईं वधायो वेंदो। पाकिस्तान शाहराह रेशम ज़रिए चीन सां ॻंढिजी सघिजे थो। सिलिक रोड रस्ते यूरोप सां बि राब्ता मुमकिन आहिनि। बरतानवी मीडिया पाकिस्तान तरफ़ां भारतीय राफेल जहाज़ किरण जी तस्दीक। राइटर्स जो चवणु आहे त 7 मई ते हवाई फ़ौज जे रेडार ते भारत जे केतिरनि ई जहाज़नि जी चुरपुर ॾिठी वई। हवाई फ़ौज जे सरबराह ऑपरेशन जी निगरानी कई। हवाई फ़ौज जे सरबराह फौरी तौर ते 10C जहाज़नि खे मुतहरिक करण जो हुकुम ॾिनो। भारत तरफ़ां चीनी मिसाइल PL-15 जे सलाहियतुनि खे नज़रअंदाज़ करण वरी इंटेलिजेंस नाकामी साबित थी। चीनी मिसाइल भारतीय राफेल जहाज़ खे निशानो बणाइण लाइ इस्तेमालु कयो वियो। हवाई फ़ौज जी जंग में ॿिन्ही पासनि जे 110 जंगी जहाज़नि हिसो वरितो, जेका ॿिनि मुल्कनि में सभ खां वॾी हवाई जंग तस्वर कई पई वञे। कामयाबी खां पोइ केतिरनि ई मुल्कनि चीनी जहाज़नि ऐं टेक्नोलॉजी में दिलचस्पी वठणु शुरू कई आहे। उत्तर वज़ीरिस्तान में जरगो क़बाइली अॻुवाणनि तरफ़ां दहशतगर्दनि ख़िलाफ़ पाक फ़ौज जो साथ ॾियण जो ऐलान। जरगे जे ख़ासि महिमान जे CEO मेजर जनरल आदिल इफ्तिकार तरफ़ां पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि खे भेटा। क़बाइली अॻुवाणनि जो चवणु आहे त इलाइक़े में अमन लाइ क़बाइली अॻुवाणनि जो किरदारु अहम आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मीडिया इंडस्ट्री जे मुआशी बहिरान जो शिकार हुअण जो एतिराफ़। संदसि चवणु आहे त मीडिया इंडस्ट्री मुआशी बहिरान जो शिकार ऐं सहाफ़ी पघारुनि खां महरूम आहिनि। सिंध सरकार सहाफ़ियुनि जी भलाई ऐं मीडिया आज़ादी लाइ कमु करे रही आहे। सहाफ़ी पंहिंजे ॿारनि जो पेट पाले न सघंदो त सच किथां लिखी सघंदो। सहाफ़ती तंज़ीमुनि ऐं मीडिया हाउस सां गॾिजी मसइला हल कया वेंदा। किसान ऐं आबादगार इताद कणक जो सरकारी अघु न मिलण ते 11 अगस्त ते एहतिजाजी तहरीक जो ऐलान करे छॾियो। अॻुवाणनि जो चवणु आहे त कणक जो सरकारी अघु न मिलण ख़िलाफ़ सूबनि में एहतिजाज खां पोइ इस्लामाबाद जो रुख़ कयो वेंदो। हुकूमत 45% टैक्स जो मुतालबो करे रही आहे। जेकॾहिं फ़सलुनि में नुक़सानु थींदो त टैक्स किथां अदा कई वेंदी। सखर वेझो डॉक्टर करपाल दास जी गाॾी ते फायरिंग में संदसि मुलाज़िम क़तल। हथियार बंदन सखर खां खैरपुर वेंदड़ डॉक्टर करपाल दास जे मुलाज़िम वज़ीर अली बुअड़ खे क़तल करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ डॉक्टरनि ऐं हिंदू बिरादरी जो एहतिजाजी मुज़ाहिरो। कश्मीर पुलिस तरफ़ां 3 मुग़नि खे बाज़ियाब करण जी दवा। पुलिस जो चवणु आहे त बाज़ियाब थियलनि में मुज़फ़राबाद वासी अज़ीज़ुर रहमान, फैसलाबाद वासी हाजी मक़सूद ऐं मुल्तान वासी मोहम्मद अशरफ शामिल आहिनि। टिनी खे कार्रवाई दौरान बाज़ियाब करायो वियो आहे। इस्लामकोट जे ॻोठ मलो भील मां नौजवान जो फाहो खाधल लाश हथ। पुलिस 28 वरनि जे हरेश भील जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त हरेश जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो, हुन आपघात कयो आहे। ऐं पाकिस्तानी टीम बेटर फ्यूचर पाकिस्तान नॉर्वे कप में अंडर-15 जो एज़ाज़ पंहिंजे नाले करे वरितो। कराची जे इलाइक़े लियारी जे रांदीगरनि ते ॿधल टीम टूर्नामेंट में नाक़ाबिले शिकस्त रही ट्रॉफ़ी पंहिंजे नाले कई।